एडमिरल नवीद अशरफ पाक पहिरियां जी टेवीह सरबराह जी हैसियत सां कमान संभाले वरिती। कमान जी तब्दीली वारी तकरीब PNA ज़फर इस्लामाबाद में थी। एडमिरल मोहम्मद अमजद खान नियाज़ी पाक पहिरियां जी कमान एडमिरल नवीद अशरफ हवाले कई। अॻूणे नेवल चीफ एडमिरल अमजद खान नियाज़ी जो तकरीब में शरीक थियलनि खे अलविदाई ख़िताब चयाईं त पाकिस्तान नेवी जी कमान करण मुंहिंजे लाइ एज़ाज़ हो। पाक बहरिया मुल्की दिफ़ा लाइ मज़बूत ऐं बहितरीन इदारो आहे। पाकिस्तान गॾियल कोशिशुनि ऐं सरकार ते यकीन रखे थो। भारत में इंतिहा पसंदी वधी रही आहे। भारत में जारी वर्ल्ड कप जी टी मैच में बांग्लादेश अफगानिस्तान आमू साम्हूं। धर्मशाला स्टेडियम में बांग्लादेश जो टॉस खटी फील्डिंग जो फ़ैसिलो। चौथी मैच 1:30 वॻे श्रीलंका ऐं ॾखण अफ्रीका विच में दिल्ली स्टेडियम में खेॾी वेंदी। कोयटा जे हज़ारगंज वारे इलाइक़े में CTD जो मुबैना मुक़ाबलो 2 दहशतगर्द मार्च विया। CTD तर्जमान मूजिब मार्चवल पाबंदी मणियल तंज़ीम सां वाॻियल हुआ। जवाबदारनि वटां दस्ती बम ऐं हथियार हथ कया विया। कराची वासियुनि लाइ बिजली ₹4.45 फ़ी यूनिट महांगी कई वई। नेपरा जे फ़ैसिले खां पोइ पावर डिवीज़न बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इज़ाफ़ो गुज़िरियल माली साल जे पहिरें टिमाही एडजस्टमेंट जी मद में कयो वियो कि इलेक्ट्रिक वापेदारनि खां इज़ाफ़ी ओगाणियूं अक्टूबर ऐं नवंबर 2023 में कई वेंदियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि शरीक। इजलास में नेशनल एक्शन प्लान सिंध जे कचे में ऑपरेशन CPEC मंसूबनि ते कमु कंदड़ परॾेही शहरियुनि जी हिफ़ाज़त, गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि जी निकाली, परॾेही करेंसी खे रेगुलराइज़ करण वारनि क़दमनि ते गौर वीचार। इजलास में कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान, SIFC अॻभराई ऐं ग्रीन सिंध जा क़दम बि गौर हेठि आया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त कानून लागू कंदड़ इदारा ऐं ॿिया सरकारी इदारा गैर कानूनी सरगर्मियुनि जे स्पेक्ट्रम ख़िलाफ़ कार्रवाइनि खे पूरी ताक़त सां जारी रखंदा त जीअं वसीलनि जी चोरी ऐं उन्हनि सरगर्मियुनि सबबि मुल्क खे थींदड़ माशी नुक़साननि खे रोके सघिजे। आर्मी चीफ तारीख़ी क़दमनि जे असरनि लाइ समूरनि लाॻापियल खातनि विच में भाईचारो पैदा करण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसीअ में का बि कानूनी रंडक न आहे। हू कानून आरो पेश थींदो ऐं मुक़ाबिलो कंदो। नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते मुआशी प्लान पेश कंदो। घबराइण जी ज़रूरत न आहे, सुठो वक़्तु अचण वारो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी लाहौर में न्यूज़ कॉन्फ्रेंस। डील करण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद करार। संदसि चवणु आहे त सभिनी खे चूंड विढ़ण जो हिकु जहिड़ो मौक़ो मिलणु घुरिजे। साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि में जेको बि सोभ माणे उनखे तस्लीम करणो पवंदो। ऐं मदरजी में मोटरसाइकिल फुर कंदड़ फोरुनि सां ॻोठाणनि जो मुक़ाबिलो। हिकु फोरू मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी हालत में सोघो। हथियारबंदनि फोरुनि बिलावल कीहर खां मोटरसाइकिल फुर कई त इतला ते ॻोठाणा पहुची विया। मुक़ाबले में हिकु ॻोठाणो अताउल्ला कीहर पिणु ज़ख़्मी मारिजी वियल ऐं ज़ख़्मी फोरू जी सुञाणप न थी सघी।